नई दादू में ज़री भाण की खोट ऐं दादू कैनाल में निकरंदड़ प्यारो ऐं राहु जा शाखुनि में पानी न मिलण ख़िलाफ़ आबादकारनि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुक हड़ताल कई। उन हवाले सां ॾिसूं था मुश्ताक शाणी जी ही रिपोर्ट। साईं असांजो अॼु जो एहतजाज पाणीअ जे दादू ज़िले जे शाखुनि में पाणीअ जी शदीद खोट आहे। पुछीड़े जे आबादगार वॾा सूरनि में आहिनि ऐं भाण जेको ब्लैक ते विकिरो थिए थो 9,500 DAP जी बोरी 3500 यूरिया जी बोरी। उन जे लाइ असांजो एहतजाज कयो आहे ऐं असां हिन तां सहाफ़ियुनि जे ज़रिए कलम धड़नि जे वसीले पंहिंजे MP ऐं MNA खे अपील था कयूं त हे जेको पाणीअ जो हथरादू बहिरान थियो आहे 6 जनवरी ते पाणीअ जी खोट बंदि थियणो आहे उहो अॻु में ई जेके ग़रीबनि जूं शाखूं आहिनि उन्हनि में पाणी बंदि आहे, वॾेरनि जूं शाखूं फुल पई थियूं वहनि। साईं असल में अॼु को ही मुज़ाहिरो ही धरनो ही अलामती बुक हड़ताल दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ शाखनि में टेल ते पाणी जी खोट जे ख़िलाफ़ ऐं भाण जो ब्लैक में विकिरो करण जे ख़िलाफ़, भाण जो ॻरनि अघनि ते विकिरो करण जे ख़िलाफ़, भाण खे अणलभ करण जे ख़िलाफ़ ऐं आबादकारनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ कयो पियो वञे। हीअ मुज़ाहिरो सिंध आबादगार ज़रई एसोसिएशन ज़िला दादू जे प्लेटफॉर्म ते कयो पियो वञे। हे एहतजाज जेको आहे जेके हारी आहिनि मज़दूर आहिनि उन्हनि जे आबादगारनि खे पाणी नथो मिले, राहु जा शाख जेके बि शाखूं आहिनि उन्हनि खे पाणी नथो मिले ऐं जेके हथरादू खोट पाणी जी कयूं वेठा आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ एहतजाज आहे। ही हुकूमत खां अपील था कयूं जेके MP MNA साहब आहिनि सरदार रफ़ीक जमाली साहब आहे उनखे जेके आबादगार आहिनि उन्हनि खे पाणी जी सहूलियत ॾिनी वञे ऐं जेके इहे हथरादू खोट भाण जी कई अथनि इहा बंदि कई वञे, न त इहे एहतजाज जारी रहंदो।